पूरे खिते में जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे शुरू खां शिकारपुर हुजे जैकाबाद हुजे कश्मीर हुजे किथे बि कंहिं ॾुआरी खे छॾियो न वेंदो ऐं ॾोह बर्दाश्त न कयो वेंदो। इन कारण जीअं ई मां हिते पोस्टिंग थी त उन खां वठी जेका DH साहब IG साहब ऐं होम मिनिस्टर साहब सभिनी जी पॉलिसी आहे ॾोह बर्दाश्त न करणु ॾोहरी खे न करणु। जेको पंहिंजा हथियार फिटा करे ऐं सरकार जे अॻियां पंहिंजो कानून जॾहिं पेश थींदो उनखे रिआयत मिलंदी ऐं उनखे उनजी फैमिली खे सभिनी खे रिआयत मिलंदी त उन सां अलहमदिल्ला काफ़ी सरेंडर थियण खां पोइ माहौल बहितर थी वियो ऐं असांजी भरपूर कोशिशि आहे त ईअं ई अमन हलंदो रहे ऐं माण्हुनि जा मसइला जेके आहिनि उहे हल थींदा रहनि। इन वॾे क्राइम में त काफ़ी बहितरी आई आहे, क्राइम रुकिजी वियो आहे, पर उन जे बावजूद बि कुझु शहरनि ऐं इलाइक़नि में जेको नंढो क्राइम आहे जीअं मोटरसाइकिल आहे या दुकाननि तां फुर वाक़िया आहिनि कुझु असांजे इलाइक़े में पेश आया, इन हवाले सां जो जेको अलाए अमल छा आहे? उहो बि इंशाल्लाह आहिस्ते आहिस्ते हाणे पुलिस एज़ ए इंस्टीट्यूशन फंक्शनल थींदो थो वञे। पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो त हिते पुलिस मतिलबु सफ़ा कमु कोन करे सघंदी, हालात ॾाढा ॾुखिया हुआ। हाणे आहिस्ते आहिस्ते पुलिस एज़ पंहिंजो कमु कंदी थी वञे। जॾहिं रूटीन में हालात सही थी वेंदा सफ़ा 100% इहो नंढो क्राइम बि पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो इंशाल्लाह। उन ते असीं डेली बेसिस ते एक्शन खणंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो हाणे जिते बि जॻह मोटरसाइकिल फुर थींदी आहे या क्या इवन मोबाइल बि फुर थींदा त अॻिले ॾींहुं असां रेड कंदा आहियूं, माण्हू ॿधंदा आहियूं, उन्हनि ते सख़्तु एक्शन खणंदा आहियूं। त आहिस्ते आहिस्ते इहो बि इंशाल्लाह हाणे 100% कंट्रोल अची वेंदो। ज़िले कश्मीर कंदकोट में जीअं तव्हां तैनात थियो, तव्हांजो माहौल या जेके हितां जी आवाम आहे उनजो तव्हां सां कीअं कापरेट रहियो सर? ॾाढी सुठी ऐं जेका ख़ुशआइंदा आवाम आहे ऐं उन्हनि असांजी भरपूर सपोर्ट कई आहे ऐं उहो जाम मोहबतूं ॾिनियूं आहिनि। ॾाढा ख़ुशि आहियूं असीं उन्हनि मां आवाम बि हाणे पुलिस मां काफ़ी ख़ुशि आहे। इंशाल्लाह अॻिते ॾींहं माहौल रहंदो। कश्मीर ज़िलो कंहिं चैलेंज खां घटि न हुयो, क़बाइली जहिड़नि जे हवाले सां बि टॉप ते हुयो ऐं क्रिमिनल ऐं काफ़ी जेके रोड ते फुरूं थींदियूं, धाड़ा लॻंदा ऐं तव्हांजी पोस्टिंग अचण खां अॻु में तव्हां जंहिं महिल आयो तव्हां छा फील कयो पिया त हिते केतिरे हद ताईं तव्हां कामयाबु थी सघो था? वॾा इशूज़ हुया, हिकु त अगवा बराए तावान हुयो, हथाखोरी हुई ऐं कॉन्वॉय सिस्टम हुयो। अलहमदिल्ला असां हिन टिनी ते कंट्रोल करे विया 100%। बाक़ी नंढो हीअं तव्हां ठहंदो सिटीज़ में असां वटि स्ट्रीट क्राइम बि न आहे, सिर्फ़ु साइड लिंक रोड्स ते थोरो घणो करे थिए थो, उन ते बि लॻा पिया आहियूं। बाक़ी क़बाइली जहिड़ा आहिनि उनमें बि रियासत जी पॉलिसी आहे तीअं आहिस्ते आहिस्ते हल कराईंदासीं। कुझु थिया बि आहिनि इंशाल्लाह वधीक उन्हनि ते हाणे इहो ई सेकेंड फेज़ आहे त असीं क़बाइली जहिड़ा जेके आहिनि उहे हल करायूं त इंशाल्लाह हिकिड़ो लास्टिंग एंड परमानेंट अमन थी वेंदो। बाक़ी तव्हां ॾिठो आहे त हाणे असां वटि न को कॉन्वॉय सिस्टम आहे, राति जो गाॾियूं देरि ताईं तव्हां पाण बि ट्रेवल करे सघो था मेन हाईवेज़ ते ऐं कंहिंखे कंहिं भटे जी का पर्ची न ईंदी आहे, न कंहिंखे जेको आहे को अॻुवा लाइ को अहिड़ो इंसिडेंट थियो रिसेंटली तव्हां ॾिठो। इन्हनि शयुनि में अलहमदिल्ला 100% हाणे असांजी सक्सेस आहे ऐं मज़ीद बि कोशिशि रहंदी त जेके नंढो क्राइम आहे या माण्हुनि जा जेके ज़ाती मसइला आहिनि उहे बि हल थी वञनि। मोहम्मद मुराद साहब, 4 ॾींहं पहिरीं करमपुर मां तक़रीबन 7:15 बजे शाम जो फुर थी आहे। असां जो करमपुर बि 4 ॾींहंनि जो टाइम वरितो हो, लेकिन हिन टाइम ताईं उनजो रिज़ल्ट न निकितो आहे। उनजा सबब कहिड़ा आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायो त हीउ इलाइक़ो आहे मतिलबु उन में काफ़ी माण्हुनि जा झेड़ा झगड़ा आहिनि, हलनि पिया, त उते हल्को फुल्को क्राइम थींदो रहंदो आहे। त उन में इंशाल्लाह जेको आहे असीं कोशिशि कयूं था जल्दी रेड्स करे ऐं उनजी रिकवरी कराए वठंदासीं। हिकिड़ो अहम सवाल अव्हां खां इहो कबो त जेके नाले वारा तमामु जिन ते करोड़े रुपया इनाम हुआ सरेंडर थी विया, उन्हनि खे हथकड़ियूं कोन लॻियूं, उन्हनि खे रिलीफ मिलियो। हिकिड़े सहाफ़ी खे हथकड़ियूं हणी उनजी तज़लील कई वई आहे, उन ख़िलाफ़ अव्हांजा छा? कहिड़ो सहाफ़ी? वाहिद मलिक। वाहिद मलिक ते 302 जो मर्डर जो केस आहे, उनखे बदिरायो आहे। ऐं जेके तव्हां चओ था सरेंडर मां तक़रीबन 70 ॼणा जेल में विया हुआ, जिन मां मुख़्तलिफ़ पंहिंजे केसिस भुगतनि था। हींअर बि उन्हनि मां काफ़ी जेल में आहिनि ऐं जेलनि में बि एतिरी जॻह न हूंदी आहे, फेज़ वाइज़ सभिनी खे जेल मोकिलियो वेंदो, केर बि अहिड़ो न आहे जंहिंखे हथकड़ी न लॻे। ऐं उन वाहिद मलिक ते पंहिंजो ज़ाती झेड़े जो केस आहे, त उहो उन ते केस आहे, उन में उन्हनि जी गिरफ़्तारी थी आहे। अदरवाइज़ कंहिं बि सहाफ़ी सां ईअं पुलिस तज़लील या को अहिड़ो मामिलो न आहे कंदी। बाक़ी जेके बि सरेंडर थियल आहिनि उहे सभु पंहिंजो जेल वेंदा, पंहिंजा जेके सज़ा हुअनि उहे कटींदा। आख़िर में साईं आवाम लाइ को पैगाम जीअं ज़िले कश्मीर कंदकोट में वधीक अमन पाइदार थी सघे? त पुलिस जो साथ ॾियनि ऐं जेका बि कहिड़ी इंफॉर्मेशन आहे जेसीं ताईं आवाम साथ न ॾींदी त हिकिड़ो परमानेंट मुंहिंजे ख़्याल में पीस नथो थी सघे। त परमानेंट अमन लाइ, लास्टिंग अमन लाइ आवाम खे पुलिस जो साथ ॾियणु खपे ऐं तव्हां सहाफ़ियुनि खे बि पुलिस जो साथ ॾियणु खपे। थैंक यू सर।